जय राम जी की। अज तारीख़ 20 ऑगस्ट स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे हर तरह शीतल। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त ए सज्जनो, जंहिं ॾांहुं न्यारियो तंहिं ॾांहुं शीतल निगाह सां न्यारियो, जंहिंसां ॻाल्हायो तंहिंसां शीतल वचननि में ॻाल्हायो, जेका हाज करियो सा शीतल हृदय सां करियो, जेको फरणो उथारियो जेकी ॿुधो सो शीतल चित थी ॿुधो, शीतल थी ॾियो, शीतल थी वठो, शीतल थी उथो, शीतल थी वियो, शीतल थी रहो। कहिड़ो न उच्च अवस्था ते पहुचाइण ऐं सदाई मौज में रहण जो ही अणगस उपाउ आहे। जय राम जी की। यादि रखो त जीअं सिज चंड रोशनी ॾियनि था, गुल सुगंध ॾियनि था, तीअं तव्हां बि पंहिंजे जीवन द्वारा सभिनी हंधि रोशनी ऐं सुगंध फैलाईंदा रहो। जय राम जी की। पशु परेत मुगद को तारे, पाहन पारे उतारे। नानक दास तेरी शरणाई, सदा सदा बलहारी। नानक दास तेरी शरणाई, सदा सदा बलहारी। ऊंच अपार बेअंत स्वामी, ऊंचे अपार बेअंत स्वामी। कौन जाने गुण तेरे, कौन जाने गुण तेरे, कौन जाने गुण तेरे, कौन जाने गुण तेरे। ऊंच अपार बेअंत स्वामी, ऊंच अपार बेअंत स्वामी, ऊंच अपार बेअंत स्वामी।